अमरीका पाक ईरान पाइपलाइन मुआहदे में रंडक है। वफाकी हुकूमत तस्दीक करे छड़ी। बचाव वारे वजीर ख्वाजा आसिफ चयो आहे त अमरीकी दबाव ईरान पाइपलाइन मुआहदो पूरो करण न ॾेई रहियो आहे। पाक ईरान गैस पाइपलाइन मुआहदो पाकिस्तानी बका जो मामलो आहे। उहे 18 अरब डॉलर किथां ॾींदा? हिन वक्त माली हालतुनि में 18 मिलियन बि नथा ॾेई सघनि। सिंध हुकूमत मंशियात में इस्तेमाल थींदड़ शयुनि जे विकिरे ते पाबंदी लगाए छॾी। शर्जील इनाम मेमन जी हिदायत ते कराची जे कमिश्नर हुकुम जारी करे छॾिया। काठी शीशे पत्थर प्लास्टिक ऐं ॿियनि शयुनि जे विकिरे ते पाबंदी 144 कलम लागू। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त इहा पाबंदी सिंध में मंशियात जे इस्तेमाल ख़िलाफ़ जारी संदन जंग में अहम क़दम आहे। नए नस्ल खे मंशियात जी लानत खां बचाइण लाइ सख़्त क़दम खणंदा रहंदा। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर अगवान शेर अफजल मरवत आमिर डोगर ऐं शुएब शाहीन गिरफ्तार। ज़ैन शाह कुरैशी शेख वकास अकरम ऐं सुन्नी तहत काउंसिल जो सरबराह साहिबजादा हामिद रज़ा बि गिरफ्तार। पीटीआई कारकुननि खे पार्लियामेंट हाउस ॿाहिरां गिरफ्तार कयो वियो। गिरफ्तार पीटीआई अगवाननि ऐं कारकुननि खे अॼु ज़िले अदालतुनि में पेश कयो वेंदो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट ॿाहिरां एफसी ऐं पुलिस मुक़रर। अगवाननि ते थाणे नून संगजाणी ऐं संभल थाणे ते केस दाख़िल। सिंध जे ज़रई साइंसदाननि वधीक पैदावार ॾींदड़ फसलनि जे ॿिजनि जूं नयूं वैरायटियूं ईजाद करे वरितियूं। सिंध हुकूमत कपह कणक सिरिया ऐं ॿिर जे 12 नवनि ज़रई ॿिजनि जी वैरायटियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। पंजाब खां आयल चांवरनि जे ॿिज सबबि सिंध जे आबादकारनि खे लखे रुपयनि जो नुक़सान। ज़राअत वारे वज़ीर मामले जो नोटिस वरितो। सेक्रेटरी खे जांच जी हिदायत। खुराक खाते जे हुकुम ते फूड अथॉरिटी जूं कराची हैदराबाद ठटो ऐं कोटड़ी में कार्रवाइयूं। सफ़ाई न रखण ऐं गैर मयारी खाधो ठाहिण ते कैंटीन ऑयल कंपनी फैक्ट्री इंतजामिया ऐं ॿियनि ते 8 लख रुपयनि खां वधीक ॾंढ लागू। रुस्तम वेझो ॻोठ गुल मोहम्मद डोंगाई में कार इल्ज़ाम में औरत क़तल। जवाबदार शेज़ो डोंगाई बंदूक जा फायर करे घरवारी सलमान डोंगाई खे क़तल करे छॾियो। उडेरोलाल वेझो ॻोठ नौबत मरी में गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में उस्तादनि जी खोट ख़िलाफ़ शागिर्दनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। उस्ताद ऐं शागिर्दनि जो चवणु आहे त स्कूल में उस्ताद मुक़रर करे तालीम मुतासिर थियण खां बचाए वञे। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे फास्ट बॉलर शाहीन शाह अफरीदी चयो आहे त चैंपियंस वनडे कप पाकिस्तान जी क्रिकेट लाइ तमामु घणो ज़रूरी आहे। चैंपियंस कप सां सिलेक्शन लाइ रांदीगरनि जे पोल में इज़ाफ़ो थींदो। नौजवान रांदीगर हुअण घुरिजनि जेके खेॾण लाइ हर वक़्तु तयारु रहनि।